मां ॿियो दर्जो पढ़ंदो आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो संस्कार पब्लिक स्कूल आहे। मां बैरागढ़ में रहंदो आहियां। मां तव्हांखे हिकु कहाणी ॿुधायां थो। छोकरु नंढड़ो निकितो घर सां तगड़ो हथ सां दस्ते छटी प्यारी टिक 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 टिक। हथ सां दस्ते छटी प्यारी सिर ते टोपी कारी कारी। घुमंदो आयो नदीअ किनारे घुमंदो आयो। हुते ॾिठई वाघू हिकिड़ो, अरे वाघू हुते ॾिठई वाघू हिकिड़ो सदस पुठियां ते आयो तगड़ो। बिजली वांगुरु छोकिरो दौड़ियो, ॾिठो ते वाघू केस न हुयो। सैकीअ में उते आयो नींदर, शींहं ॾिठई साम्हूं कीअं, शींहं मथां आयो टुपड़े। पर छोकिर चालाकी कई हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथां कराई ओट छटीअ जी। शींहं छटी जे मथां टुपी पियो, वञी वाघूअ जे वात में सो। शींहं वठो वञी वाघू में वॼण लॻो, पर छोकिर जल्दी छॾे छटी ऐं टोपी आयो। अरे मुंहिंजी टोपी छॾे टोपी आयो। की नज़र हुन वक़्तु घर ते दौड़ियो तगड़ो। छोकिर नंढड़ो